कराची में ज़लज़लनि बाबति मौसमियात खाते जो चवणु आहे त पहिरीं जून खां हींअर ताईं 57 घटि शिदत वारा ज़लज़ला महसूसु कया विया आहिनि, जॾहिं त फ़िलहाल कंहिं बि वॾे ज़लज़ले जो इम्कान नाहे। मौसमियात खाते जे नेशनल सेस्मिक मॉनिटरिंग सेंटर (NSMC) इस्लामाबाद, कराची ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में महसूसु थींदड़ ताज़नि ज़लज़ले जी सरगर्मी जी निगरानी करे रहियो आहे। पहिरीं जून 2025 खां पाकिस्तान जे मौसमियात खाते (PMD) कराची में घटि शिदत जा 57 लोॾा रिकॉर्ड कया आहिनि। ज़लज़लनि जी शिदत रेक्टर स्केल ते 1.5 खां 3.8 रही, जॾहिं त ज़लज़ले जो कारण लाढी फॉल्ट लाइन जो सरगर्म हुअणु आहे। मौसमियात खाते मूजिबि हीउ गैर मामूली तौर ते फ्रीक्वेंसी ख़िते जे फॉल्ट सिस्टम जे अंदरि टेक्टोनिक दबाव जे कुदरती इख़राज जी अक्कासी करे थो। PMD इख़्तियारियुनि इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त ज़लज़ले जे सरगर्म इलाइक़नि में अहिड़ा लोॾा मामूली ऐं आम हूंदा आहिनि। इन्ही मां अक्सर ज़मीन अंदरि 70 किलोमीटरनि ताईं उनाही में आहिनि, जंहिं करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु इहे लोॾा महसूसु कया विया आहिनि। इहे ज़लज़ला ख़िते में मक़ामी फॉल्ट सिस्टम सां लाॻापियल कुदरती टेक्टोनिक हरकतनि जो नतीजो आहिनि। कराची भारती ऐं यूरेशियन टेक्टोनिक प्लेटनि जे मिलाप जे वेझो मौजूदु आहे, जिते नंढे पैमाने ते दबाव घटि थियण सबबि कॾहिं कॾहिं अहिड़ा मामूली ज़लज़ला ईंदा रहनि था। इहे टेक्टोनिक तौर सरगर्म इलाइक़नि में आम अर्ज़ियाती अलामत महसूस सम्झिया वञनि था ऐं कंहिं इम्कानी वॾे ज़लज़ले जी निशानदही नथा कनि। मक़ामी हालतूं, जिन में नरम मिट्टी, ज़मीन जी बहाली ऐं बेतरतीब तौर ज़मीनी पाणी कढणु शामिल आहिनि, इन्ही जो बि सतह ते महसूस थींदड़ हलचल ते असर पवे थो। PMD अवाम, मीडिया ऐं मुख़्तलिफ़ इदारनि खां अपील कई आहे त गैर तस्दीक थियल, ख़ासि तौर गैर साइंसी ज़रियनि वटां ज़लज़ले जी अकथी बाबति दावाउनि खे नज़रअंदाज़ कयो वञे।